आज असांजे ये तइलीम जे दाख़िला जे सिलसिले में ही रैली आहे जेका असां कढी आहे बांदी शहर में। बांदी शहर जे मुअज़्ज़िन ऐं चेयरमैन साहब जे ताउन सां असां एसएमसी जा चेयरमैन सभु आहिनि। असांजो मक़सदु इहो आहे त पंहिंजनि ॿारनि खे सरकारी स्कूल में दाख़िल करायो। जीअं वधि में जेतिरी दाख़िला वधंदी ओतिरो असांजी तइलीम बहितर थींदी। प्राइवेट स्कूल में सिर्फ़ु ॿार ड्रेस सुठी पाए अचनि था, जेके अमीरनि जा ॿार आहिनि। ग़रीब जो ॿार तक़रीबन सभई सरकारी स्कूल में दाख़िल आहे। तव्हांखे मां गुज़ारिश कंदुसि जेके तव्हांजा 5 सालनि जा ॿार आहिनि या 8 सालनि ताईं आहिनि उन्हनि सभिनी खे पंहिंजे स्कूलनि प्राइवेट स्कूलनि खे छॾे तव्हां सरकारी स्कूल में दाख़िल करायो। सरकारी स्कूलनि ते तव्हां एतमाद कयो, इंशाअल्लाह ताला असांजी तइलीम तव्हांजे प्राइवेट स्कूलनि खां 100% बहितर इंशाअल्लाह मयारी तइलीम तव्हांखे मिलंदी। पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारियो। असीं सरकारी उस्ताद मां दावा सां चवां थो त असांजा उस्ताद क्वालिफाइड टीचर आहिनि ऐं प्राइवेट स्कूलनि जे उस्तादनि खां 200% बहितर आहिनि। जेतिरी वधीक दाख़िला थींदी असांजी सिंध ओतिरो ई अॻिते तालीम हासिल कंदी ऐं असांजा शागिर्द इंशाअल्लाह ताला वॾनि वॾनि उहिदनि ते पहुचंदा। ॿारनि खे वधि में वधि सरकारी स्कूलनि में दाख़िल करायो। प्राइवेट स्कूल में ॿार सिर्फ़ु शोपीस जो काज़ो थिए थो, पर सरकारी स्कूलनि में ॿारनि खे अमली तालीम ॾिनी थी वञे। तंहिंजे करे पंहिंजे ॿारनि खे बाकिरदार बनाइण जे लाइ ऐं सुठी तालीम हासिल कराइण जे लाइ सरकारी स्कूलनि में दाख़िल करायो त जीअं अवां जा ॿार इल्म सां गॾोगॾु इख़लाक़ी तौर ते बाकिरदार थियनि। ॿार दाख़िल करायो, तालीम बचायो, प्राइवेट स्कूल में छॾियो। असांजी सरकारी स्कूलनि में तमामु सुठा उस्ताद आहिनि, सुठी तालीम आहे। तालीम दाख़िला मुफ़्त आहे, हर शइ मुफ़्त आहे।